पिछा सिंध एक्शन कमेटी के सट्टे सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मटियारी अगवान पारां हाल में 27वीं तरमीम ऐं क़ौम परस्त अगवाननि से ज़ेन शाह रियाज़ चांडियो डॉक्टर नियाज़ कालानी ते दाख़िल केस ख़िलाफ़ SUP ज़िले सदर मटियारी सोहेल कुरैशी बाहट से तो जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते अगवाननि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त मुल्क में 27वीं आईनी तरमीम ठाहे मुल्क पाकिस्तान में बादशाहत जहिड़ो कारो कानून नाफ़िज़ कयो पियो वञे। जहिड़ो त सिंध जे क़ौम परस्त अगवाननि से ज़ेन शाह रियाज़ चांडियो डॉक्टर नियाज़ कालानी ते जुड़त केस दाख़िल करे हितां जी रियासत क़ौमी अगवाननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाए रही आहे, पर क़ौमी अगवान ऐं सिंधी क़ौम पंहिंजी जदोजहद ऐं जाइज़ हक़नि तां हथ न खणंदी भले केॾियूं बि तकलीफ़ूं पेश अचनि। हुन वधीक चयो त 27वीं तरमीम वसीले मुल्क में बादशाहत ऐं आमराना तर्ज़े हुकूमत खे मढ़ियो पियो वञे, जिते अवाम जी आख़िरी उमेद अदलिया खे बि मफ़लूज बणायो वियो आहे। अदालती निज़ाम जी कमज़ोरी ऐं अवाम जी बुनियादी हक़नि जी पामाली कंहिं बि वॾी बग़ावत खे जनमु ॾींदी। अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त न कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।